अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। तो कहो सलामुन अलैका या अबा अब्दुल्लाह, सलामुन अलैका या अबा। पूरी दुनिया में महरमुल हराम जो चंड नज़र ईंदे ई बोज़दार वॾा में भी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मुंहंनि मथां गम जा बादल छाइजी विया। दुनिया जे हर कुंड कुड़िछ में रहंदड़ इमाम आली मक़ाम जे अज़ादारनि पंहिंजा मथा उगाड़ा ऐं कारा वेस पाए लबैक या हुसैन जे सदाउनि सां दुनिया जे हर फासिक ऐं फाजिर खे उहो पैगाम ॾिनो त जिते ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी थींदी उते असीं हुसैनी बणिजी हर ज़ुल्म जो मुक़ाबिलो कंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मस्जिद अबुल कासिम बोज़दार वॾा जे मरकज़ी उशरा महरमुल हराम जे पहिरें मजलिस अज़ा खे ख़िताब कंदे मौलाना साबित अली साजिदी कयो ऐं मौलाना साबित अली साजिदी पंहिंजे ख़िताब में वधीक चयो त हिन जदीद दौर में करबला खे सम्झणु तमामु सवलो आहे। जिते बि नाहक थींदो उन जे साम्हूं बरसर पुकार सिर्फ़ हुसैनी ई थिया आहिनि। मौला तेरा नाम सदा जिंदा रहेगा, मौला तेरा काम सदा जिंदा रहेगा। हम रहे न रहे ये सदा जिंदा रहे। सलामुन अलैका।